ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची सोराब ॻोठ टाउन जे यूसी 3 जो ड्रेनेज निज़ाम दरहम बरहम थियल। सोराब ॻोठ टाउन चेयरमैन लाला रहीम यूसी 3 जे चेयरमैन दिलदार हुसैन बरफ़त, वाइस चेयरमैन कादिर हुसैन बरफ़त जे अदम दिलचस्पी ऐं लापरवाही नाअहलीअ जे करे यूसी 3 जे अयूब ॻोठ जे ड्रेनेज निज़ाम नाकारा बणिजी वियो आहे। ड्रेनेज निज़ाम ख़राब हुजण सबबि नालियुनि जो गंदो पाणी घिटियुनि रोडनि ते बीहजी वियो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि खे अचु वञ में सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीहजी वञण ख़िलाफ़ रहवासी तरफ़ां चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ नवीद सईद, ज़ुल्फ़कार गोपांग, फयाज़ राजपर, अशफाक मुगल ऐं ॿियनि दाहिंदे चयो त सोराब ॻोठ टाउन चेयरमैन लाला रहीम यूसीअ जे चेयरमैन दिलदार हुसैन बरफ़त, कादिर हुसैन बरफ़त जी नाअहलीअ जे करे अयूब ॻोठ जे घिटियुनि रोडनि ते सिवेज जो गंदो पाणी बीहजी वञण जे करे रहवासी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मगर मुंतख़ब थियल नुमाइंदा रोडनि रस्तनि ते बीठल गंदो पाणी नेकाल कराइण जे लाइ तयार न आहिनि, जॾहिं त मिलंदड़ बजेट इलाइक़े ते ख़र्च करण बजाए हड़प कई पई वञे। हुननि सूबाई वज़ीर बल्दियात खां नोटिस वठी रोडनि रस्तनि ते बीठल गंदो पाणी नेकाल कराए ज़िमेवारनि ख़िलाफ़ क़दम खणण जी घुर कई आहे।